आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। बोला अली अलैहिस्सलाम अली वलीउल्लाह अली वलीउल्लाह ला कायदा वता दो यो ता हुसैनियत ता क्यों ता दो यो ता इंसानियत के बचायो मौला हुसैन के सबक के फॉलो कयो असा जो दो यो ता दो यो कदा रहता से दिल का जो करो या अगर जे असा के पूरे पाकिस्तान जे अवाम वांगुरु हक आहिनि त असांजे इन बेगुनाह कत्ल ते नोटिस वरितो वञे, असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे ऐं असांजे मुतालबनि खे बिल्कुलु पूरो कयो वञे। पहिरियों मुतालबो इहो आहे लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन। नामंजूर नामंजूर दहशतगर्दी नामंजूर 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 लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन। खत्म कयो इमरान खान जो ॿिया त बेरोज़गारनि खे जेको आहे रोज़गार न ॾेई सघियो आहे, ॿियूं जेके बि उन कंहिं आहिनि जेके पॉलिसियूं आहिनि उहे सभु फेल वयूं, जेके रोज़गार में आहे उहे कढी छॾियऊं, उनजी हर पॉलिसी जगह फेल वई आहे। त घटि में घटि दहशतगर्दी त ख़तमु करे असांखे सुकून सां जीअण ॾे, जेको असांजो हक़ आहे। असांखे परमिशन हूंदी आहे त मातम कयूं, उहो असां हुसैनियत ज़िंदाबाद। ज़वार मुमताज़ अली अबड़ो मदे जी शिया समाज जी कारकुन। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे हुकूमत पाकिस्तान खां, वज़ीर एज़म खां, त शहीदनि जे वरसा ताईं पहुचे, उन्हनि जा जेके मुतालबान जाद उन्हनि जा मञे ऐं जेके उन्हनि जा कातिल आहिनि उन्हनि खे पकड़े मच जे चौंक ते फांसी ॾे या अली मदद। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।